जा बच्चा आयो हाँ तो कर्ज़ी वसूली थियण घुर्जे। आदा साईं कच्चे वारा माण्हू कुछ ॾुखिया आहिनि। हिन साल वसूली लाइ आउं पाण वेंदुसि। जी अदा। अदा ॾींहं तप गए अदा बस ये थोड़ा कर के ना लगे थो त अॼु मींहुं वसंदो। फादर मुंहिंजो ख्यालु आहे त अॼु पाण खे ॿाहिरि न हलणु घुर्जे। तू भी मर दे सब मरदा। केॾां वञी रहिया आहियो? बस मरे ही पंहिंजे मिशन ते निकितासीं। अहिड़े जोड़ाले मौसम में? उनखे असां ईश्वर चई सघूं था जेको फितरत जो मज़हरी रूप आहे। ऐं ॿुध पंहिंजे मालिकनि खे मुंहिंजो न्यापो ॾेई छॾजांइ त इहो कुदरत जो कानून नाहे त हीणो ॾाढे जो गाज बनबो रहे। तव्हां भेल फसल खणो असीं बि फसल खणो पोइ ॿाहिरनि खां ॻाल्हि परे कान्हे। बस अदा बस पक थी वई। बाबा साईं अवां मूंखे घुरायो? जी बाबा वटि मूं तो घुरायो। असां वॾड़नि जी कचहरी में वेंदो कर तोखे ॼाण मिलंदी। कुझु फुराईंदे बाबा? हा दीवान तो छा थी चयो? इहो बेअर्ज़ी कयो त जॾहिं जीव आत्मा परमात्मा खां तॾहिं जुदा थींदी आहे जॾहिं आत्मा ते माया जे कसरत जो फरेब ज़ाहिर थींदो आहे। तॾहिं आत्मा परमात्मा सां मिलण लाइ बेताब थींदी आहे। भला दीवान इस्लामी तसव्वुफ़ जे बारे में तुंहिंजो छा ख़्यालु आहे? इन करे ई मां तसव्वुफ़ खे इस्लाम जी अजमी सूरत थो ॾिसां। इस्लाम जो बुनियादी अक़ीदो वैधानियत आहे नानक। तूं? मां अल्लाह जी वैधानियत जी ॻाल्हि कोन थो कयां। अल्लाह जी वैधानियत बरहक़ आहे पर मां त वजूद जे वहदत जी ॻाल्हि थो कयां सरकार। हा ठीकु आहे पंडित इहो किसो वॾो आहे ज़िक्र वॾो आहे हिन ते कॾहिं ॿीहर कचहरी कंदासीं। ठीकु आहे बाबा। हा बाबा तूं कीअं आहे? बाबा अॻ में बि अर्ज़ु कयोसीं महिरबानी करे मूंखे घर जी जाइ खपे। ग़रीब आहियां मूंखे घर जी जाइ ॾियो। हा मूंखे यादि आयो मूं कमदार खे सम्झाए छॾियो आहे तोसां गॾिजी हलंदो ऐं तुंहिंजो कमु कंदो। ठीकु आहे? फादर तव्हां हिते सीमा सां मिलणो आहे। सीमा सां मिलण आया? तव्हां खेसि ॿुधायो। न न न न न जुती न लायो अचो। आऊं जंहिं नियत सां हिते आयो आहियां मूंखे हुन रीत ते हलणु ॾियो। अचो फादर अचो वेहो। कंहिं ॿिए में हलींदुसि। ईअं न सम्झिजो त मां नशे में आहियां तव्हांजो मक़सदु न सम्झियसि। तव्हां छा पीअंदव? मूं अञा हाणे शरबत पीतो आहे। शरबत जी ॻाल्हि नथी कयां। मशकूके अंगूर या ज़ाफ़रान। मां शराब न पींदो आहियां। शराब न पीअंदा आहियो? कमाल आहे फरंगी त शराब जा शौक़ीन हूंदा आहिनि। मां ओहो फरंगी न आहियां। पर का ॿी ख़िज़मत ॾियो। तो मूंखे ग़लति सम्झो आहे। मां परॾेह मां आयल फरंगी न आहियां। जेको फुल जो माल तो वटि लुटाइण आयो हुजे। मां पादरी आहियां। पादरी? तूं ईसाई थी करे पादरी जी ख़बर न आहे? न को ख़बर नाहे। तोखे हाणे निंड पई अचे कंहिं ॿिए वक़्तु वांदगाई में ईंदसि। ॿीहर अचण जी इजाज़त आहे? इनकार करे काफ़र थियणु नथी चाहियां। तव्हांखे त 24 कलाक इजाज़त आहे। तव्हां हिते अकेली रहंदी आहियो? न न मुंहिंजी हिकिड़ी धीउ बि आहे।
जेका हिन यूनिवर्सिटी वियल आहे। God bless you. मरदा तू भी मर दे, ये न बच दो, सब मरदा, सब हाँ सब मरदा, तें सब मरदा, सिर्फ बच दो ये खंजर जैसा का सब इंजी से सिलाई चली सब खलास तीना ते सब खलास तीना तू न बच दे, तू बना बच दे सब मरदा मुझे बच मुझे सिकिला दो Serius, Cerua. ओ मानिक छा पियो सोची? जनाब केड़ी परेशानी है? कुछ भी तो नहीं, कुछ तो है। चल न कुछ भी नहीं। तुझे क्यों सब कुछ बुधाए रही हूँ? चंगो छा बुधाए रही हूँ आहिन? इहो ही तो छा वही तू किथे दिल ले बैठी है? हल हल जोक न कर। ही जोक न पर सच आहे। छा सच आहे? तुझे मन जे महबूब जी निशानी गुम थी वई है, जैन जी तोखे तलाश है। ही तस्वीर मुखे दे। आऊं कौन दिनस? तू चल न त ही तस्वीर मुखे दे। आऊं कौन दिनस? अबन ॾाॾन खां वठी इहो कानून हलियो आहे त पट अलाह जो पट हर हलाइण वारे जी सभु हिकु जहिड़ा हिक ॿिए जा भर जला ही अलाए कहिड़ो वक़्तु अची वियो आहे। बेइज्जतीअ जे जीअण ऐं बुख मरण खां विढ़ी मरण चङो आहे। हा चाचा नूरल सही पिया आखेंदे, आण कोन मनेसूं। ॻाल्हि हिकु ॿिनि जी कान्हे, सॼो राज आहे। जेका राज जी सलाह जेका वा सभिनी सलाह अबा जेका सभिनी जी सलाह चाचा जेका सभिनी जी सलाह बाबा जेका सभिनी जी सलाह त हाणे सलाह इहा बीठी त बटे इंसाफ़ सां थी त वाह, न त ज़ब्ती कान थियण ॾिबी। बिल्कुलु न, असुल दाणा बंदी करण कोन ॾिबी। ठीकु आहे, सुभाणे जेको बि दाणा बंदी लाइ ईंदो उनखे मोह ॾींदासीं, जेको थियो उनखे ॾिसंदासीं। सुभाणे कंहिंजो लाभारो आहे? चाचे नूरल दा। ठीकु आहे, सुभाणे सभु नूरल जी वंगार ते अचनि। नूरल दोहलारिन खे चयो अथई? हा आऊं चई आयो आहियां। त ठीकु आहे, सुभाणे लाभारे ते गॾिबासीं।
जी तूं बि ख़्वाब ॾिसंदी आहीं? हा ॾिसंदी आहियां। कहिड़ा ख़्वाब ॾिसंदी आहीं? पहिरीं तूं ॿुधाए त तूं कहिड़ा ख्वाब ॾिसंदो आहीं? मां तमामु वॾा ख़्वाब ॾिसंदो आहियां, एॾा वॾा ख़्वाब ॾिसंदो आहियां जो आसमान बि मुंहिंजे ख़्वाबनि अॻियां हीच आहे। अहिड़ा कहिड़ा ख्वाब ॾिसंदो आहीं? एॾा वॾा ख़्वाब ॾिसंदो आहियां जो माण्हू मुंहिंजा चौंक चौराहे ते डगमग आहे। मूं सोचियो हो तूं मुंहिंजो ख्वाब ॾिसंदो आहीं, पर तूं त रुतबो ऐं शोहरत जा ख्वाब पियो ॾिसीं। मां तोखां धार त न आहियां, मां चाहियां थो त मूंखे एतिरो रुतबो मिले ऐं उन रुतबे ते तूं फ़ख्रु करे। औरत मर्द जे रुतबे ते न पर हुनजी मोहबत ते फ़ख्रु कंदी आहे। हिकिड़ी ॻाल्हि चवां सारंग? हा चओ। एॾा वॾा ख्वाब ॾिसणु छॾे ॾे। छो? एॾा वॾा ख्वाब ॾिसण वारा ॾाढा ॾुख ॾिसंदा आहिनि। छो? पंहिंजे ख्वाबनि जी तहबीर माणण लाइ हर रिश्ते नाते खे लताड़े ऐं औरंगी हलाए वेंदा आहिनि। इन जी माना त माण्हू अॻिते वधण जी ख़्वाहिश ई न करे? छो न करे, पर पंहिंजी ख़्वाहिशनि जो ग़ुलाम न थिए। अॻिते विख वधाइण खां अॻु हेठि ज़रूरु ॾिसे त को रिश्तो, को नातो, कंहिंजो जज़्बो, ख्वाब या ख़्वाहिश लतड़ हेठां त नथा अचनि। तोखे त ख़बर आहे तोखां वधीक मूंखे का बि शइ प्यारी कान्हे। तूं मूंसां शादी कंदी? हा, छो? इन में ताजुब जी कहिड़ी ॻाल्हि आहे? एॾा वॾा ख्वाब ॾिसण वारो मूं ग़रीब सां शादी कीअं कंदो? दिलनि जूं पंहिंजूं पीढ़ियूं, पंहिंजूं ज़ातूं ऐं पंहिंजा शुजरा थींदा आहिनि। अई घोड़ा, मूंखे देरि थिए, अबू मुंहिंजो इंतज़ारु कंदो हूंदो। सिंधु बीह त। सफ़ा सादी आहे। ख़बर थई त पंहिंजे माए जे ज़रिए पाण वजूद में ईंदो आहियां। जॾहिं नेकी जो ज़वाल थींदो आहे, अमल न करण सां इंसान खे कर्मनि मां निजात मिली नथी सघे। ओ अर्जन, तूं ऐं मां घणा दफ़ा पैदा थिया आहियूं, जेतोणीकि मां आहियां, पर पंहिंजी प्राकृतीअ ते अख़्तियार हासिल करे मां पंहिंजे माया जे ज़रिए पाण वजूद में ईंदो आहियां। ओ भरत, जॾहिं दुनिया में नेकीअ जो ज़वाल थींदो आहे, तॾहिं मां पंहिंजे पाण खे शरीर में आणींदो आहियां। जेको न कर्म में कर्म ऐं कर्म में न कर्म ॾिसंदो आहे, उहो ई असल में ॾवाण आहे। ओ अर्जन, अकुल जी बाहि कर्मनि खे साड़े रख करे छॾींदी आहे। जे अहिड़ो नेक हुजी हा त सुर्ग जी हवा लॻई हा, तूं त पाणीअ सां पियो हुजाई। ओम जनानो, मुंहिंजी प्राकृति मिट्टी, पाणी, हवा, आसमान, ज़हन, दिमाग़ ऐं हिन इंसानियत में विरहियल आहे। इहा अदना दर्जे जी प्राकृति आहे। बस बस, दुनिया जूं सभु चङायूं त तव्हां पंहिंजे खाते चाढ़े छॾियूं। असां कहिड़ियूं चङायूं पंहिंजे खाते चाढ़ियूं? ओ अर्जन, मां तपश पैदा कंदो आहियां, मींहुं वसाईंदो आहियां, मां
अबदियत आहियां, मां मौत आहियां, मां हुजण न हुजण आहियां, मां विष्णु आहियां, वेदन मां साम आहियां, मां बुजुर्ग तरीन काहन बरस्पति आहियां, पाणी महासागर, अखरनि में ओम इबादत में जप, रिश्तनि में नारद, मां ॾाहो कपिल आहियां, मां राज़नि जी सांत आहियां, मुंहिंजे अलहयात जा मुज़ार अब अंत आहिनि। हल माणक हली गुरु साईं जी का वाई यादि कर, हिते कुझु कोन वरंदई। जगदेश हरे समयो जगदेश हरे, भक्त जिनों के संकट, संत जिनों के संकट इनमें दूर करे। ओम जय जगदीश हरे, ओम जय जगदीश हरे, जय जगदीश हरे, भक्त जिनों के संकट, संत जिनों के संकट इनमें दूर करे। ओम जय जगदीश हरे। अब्बा हाणे त सिज लहण वारो थी वियो आहे। पुट तूं वेह थोरो साह पट। वाह बाबा आउं वियाऊं तव्हां कमु कयो। पुट असांजा हॾ पुराणा ज़रूर आहिनि पर असांजा इरादा मज़बूत आहिनि। पिणे सच थो चए, जेसीअ साईं सिसीअ में साह आहे न। मुंहिंजो मतिलबु तव्हां हॾ हराम ऐं टोटरी थी वञा ऐं बाबा अकेलो कमु कंदो रहे। न मां न। हेल फसल खणी वठ त भाणे खे धूणे ॾिस। छो बचड़े जे बारे में तो सोच न, केॾो सदरो ॾींहुं हूंदो, मुंहिंजो सारंग लाऊं लहंदो। अड़े अब्बा तूं कोन सम्झंदे, वेह त मानीअ गभो खाऊं।